अस्सलाम वालेकुम साथी, उम्मीद करना ठीक है। खैर सां दादा मां तव्हांजे पंहिंजे सां लाइ मां जीअं त असां तव्हांखे हर रोज़ नई तस्वीर जो प्रॉम्प्ट ठाहिण जो तरीक़ो ॿुधाईंदा आहियूं, त असां अॼु बि तव्हांखे अॼु असां तव्हांजी ख़िदमत में नओं प्रॉम्प्ट खणी आया आहियूं। त असां हुनजो तस्वीर जो प्रॉम्प्ट कीअं कढूं था, कुझु इन तरह जो असां जीअं हलंदासीं तव्हांखे बिल्कुलु ईअं ई करिणो आहे। त असां कंदासीं तस्वीर खे सिलेक्ट करण खां बाद तव्हांखे कुझु इन तरह लिखिणो पवंदो। असां हुनखे पेस्ट कयूं था। तव्हां इहो लिखी जेको आहे त कॉपी बि करे सघो था। मां डिस्क्रिप्शन में ॾींदुमि या कमेंट में ॾींदुमि, तव्हांखे उतां कॉपी करिणो आहे। त कुझु इन तरह तव्हांजी तस्वीर जो प्रॉम्प्ट निकिरी ईंदो। त असां उहो साॻियो ई सिलेक्ट करे वरी तव्हांखे ॾेखारींदासीं तस्वीर कीअं एडिट थी अचे थी। कुझु देरि इंतज़ारु कंदो त प्रॉम्प्ट निकिरी ईंदो। त असां कुझु देरि वेट कंदासीं, इंतज़ारु कंदासीं जेसि ताईं प्रॉम्प्ट निकिरी अचे। त असांजो प्रॉम्प्ट थी वियो आहे तयारु। त हिनखे कॉपी कंदासीं। कॉपी करण जो बिल्कुलु इहो तरीक़ो न आहे। त इन जी लिंक निकिरी ईंदी, टेक्स्ट खां हेठि नज़र अची वियो आहे। या तव्हांखे सॉरी डबल टैप नज़र आयो, इहो जीअं इशारो करे रहियो आहे, तव्हांखे न खणणो आहे। इन खणी करे वरी असां जेको आहे त हलंदासीं ॿीहर वरी जीमी ऐप में। उतां पंहिंजी तस्वीर जेका असांखे एडिट करणी आहे उनखे सिलेक्ट कंदासीं। त असां पंहिंजी तस्वीर खे सिलेक्ट करे रहिया आहियूं। असां तस्वीर खे सिलेक्ट करे हाणे असां कंदासीं प्रॉम्प्ट खे पेस्ट। प्रॉम्प्ट खे कयोसीं पेस्ट। त असां हाणे कंदासीं सेंड। असांखे सेंड कुझु देरि में तस्वीर मुकमिल तौरु ठही निकिरी ईंदी। जीअं तव्हांखे पहिरियां ॾेखारीसीं प्रॉम्प्ट कढी करे, तव्हांखे कुझु इन तरह करिणो आहे। असां कुझु देरि कंदो इंतज़ारु, असांजी थी तस्वीर तयारु आहे। अगरि तव्हांखे इन तरह जा वीडियो या फ़ोटो एडिट करणु त असांजे चैनल कंदा सब्सक्राइब। त पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कमेंट में, जीअं असांखे थिए आसानी त असां कहिड़े क़िस्म जो वीडियो एडिट करे चैनल ते अपलोड कयूं। त दोस्तनि जी थींदी महिरबानी, पंहिंजी राय खां आगाह कंदा।